नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा हलूं त कंडियारो भरसान ॻोठ लेटण मंङरियो जे मंङरिया बिरादरी जे माण्हुनि पारां सीपको सब डिवीज़न मेहराबपुर जे नाइंसाफ़िन ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ ॻोठाण फ़कीर शरीफ मंङरियो, अब्दुल क़यूम, अब्दुल क़दीर मंङरियो ऐं ॿियनि दाहींदे चयो त सीपको सब डिवीज़न मेहराबपुर जे अमलदारनि जीण जंजाल बणाए छॾियो आहे। ॻोठ में बिजली जो सीमेंट वारो पोल कमज़ोर थी किरण ते पहुतो आहे, जंहिं करे कंहिं बि वक़्तु वॾो नुक़सान थी सघे थो। हिन चयो त संदसि ॻोठ लाखा रोड ओल्ड फीडर 2 सां लाॻापियल आहे। फीडर जे लाइन सुपरिंटेंडेंट शेर मोहम्मद मंङरियो खे काफ़ी भेरा पोल तब्दील करण तां तारूं मथे करण जो चयो, पर उहो असांजी ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे छॾे थो। हिन चयो त सीपको LS जी अहिड़ी लापरवाही सबबु इंसानी जानूं ख़तरे में पियल आहिनि। हिननि सीपको जे आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त ॻोठ लठण मंङरियो जो ख़तरनाक हालत में कमज़ोर थी वियल पोल तारूं तब्दील कराए ॾिनियूं वञनि। ॿी सूरत में सीपको इंजीनियर जी ऑफिस अॻियां एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।